नाज़रीन, इत्तलात खाते जे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त इलेक्शन कमीशन जल्द आम चूंडनि जी तारीख़ जो ऐलान कंदी। निगरान हुकूमत पंहिंजे आइनी ऐं क़ानूनी ज़िम्मेवारी पूरी कंदी। कराची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निगरान वफ़ाक़ी वज़ीर चयो त इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे इत्मीनान रखो, साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं थींदियूं। आम चूंडनि जे हवाले सां निगरान सरकार कंहिं मोझारे जो शिकार नाहे। मुर्तज़ा सोलंकी वधीक चयो त नवाज़ शरीफ जी हिफ़ाज़ती ज़मानत बाबति ॼाण नाहे। नवाज़ शरीफ जेल जी भितर टोड़े ॿाहिरि न वियो हो। हिन खे मुल्क जी अदालत ने उन वक़्त जे हुकूमत ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी हुई। नवाज़ शरीफ ॾेह आयो त साणस क़ानून मूजिब वर्ताउ कंदासीं। नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त इत्तलात खाते जे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त इलेक्शन कमीशन जल्द आम चूंडनि जी तारीख़ जो ऐलान कंदी। निगरान हुकूमत पंहिंजे आइनी ऐं क़ानूनी ज़िम्मेवारी पूरी कंदी। कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निगरान वफ़ाक़ी वज़ीर चयो त इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे इत्मीनान रखो, साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं थींदियूं। आम चूंडनि जे हवाले सां निगरान सरकार कंहिं बि मोझारे जो शिकार नाहे। मुर्तज़ा सोलंकी वधीक चयो आहे त नवाज़ शरीफ जी हिफ़ाज़ती ज़मानत बाबति ॼाण नाहे। नवाज़ शरीफ जेल जी भितर टोड़े ॿाहिरि न वियो हो। हिन खे मुल्क जी अदालत उन वक़्त जी हुकूमत ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी हुई। नवाज़ शरीफ ॾेह आयो त साणस क़ानून मूजिब वर्ताउ कंदासीं।